फैशन के दौर में गारंटी की इच्छा न करो। छाजे करे कि हींअर जेको युवा अवस्था हले पई जे ॿारनि जी, चाहे पंहिंजे घर जी न्याणी हुजे या पंहिंजो पुटु हुजे, हींअर जेके ॿार आहिनि हिकु अलॻि ई दौड़ में आहिनि, फैशन जे दौड़ में आहिनि। उन ई दौड़ में पंहिंजे वर घर खे चुने था रखनि कि मुंहिंजे लाइ इहो वर ठीकु आहे, इहो मुंहिंजे लाइ सही आहे। पर पहिरें जे वक़्त में जेके बि शादी थींदी हुयूं, जेके बि हुआ, उहे एतिरो जल्दी अलॻि थींदा हुआ, लड़ाई झगड़ा कुछ भी जहिड़ो झटो पाण ॿुधंदा हुआसीं न। हींअर इहा ॻाल्हि केॾी वधी वई आहे, तलाक जल्दी पिया थियनि, लड़ाई झगड़ो वधीक पियो थिए, उन्हनि जे अंदरि सम्झ पेशेंस लेवल ॾाढो घटि आहे। ॿार जेके छोकिरा उहे जवाबदारी नथा खणनि, सिर्फ़ु मथां हिक ॿिए जो वर या हिकु कन्या खे चुने था रखनि कि मुंहिंजे लाइ इहा ठीकु आहे, ऐं जेकी छोकिरी आहे उहा फैशन जे दौर में मस्तु आहे, उहा घर खे नथी संभाले। पर थोड़ो वक़्तु अॻियां हलूं था त कई बार छोकिरियूं घर नथियूं संभाले सघनि, ऐं जेके ॿार आहिनि उहो बि घणेई आदतुनि में उलझा पिया, घर में पंहिंजो जीवन साथी आणनि था, उन्हनि जी बि जवाबदारी नथा खणनि। ऐं किथे न किथे इहो चुनाव जेको पहिरें जे वक़्त में वॾा कंदा हुआ, सही कंदा हुआ, सोचे वीचारे कंदा हुआ, का बि ॻाल्हि ग़लति थींदी हुई त वेही करे उन ॻाल्हि जो, उन मसइले खे हल कंदा हुआ, उनजो कारण निवारण जानंदा हुआ। पहिरें जे वक़्त में पूरी गारंटी चवंदा आहिनि, पक्की गारंटी हूंदी हुई कि उन रिश्ते खे हू अॻियां हलाए सघंदा हुआ। हींअर को बि रिश्तो ॾिसूं था पाण कि हू टुटे पियो, हू ख़राबु पियो थिए, न। पर हींअर ई फैशन जे दौर में को बि पंहिंजी जवाबदारी नथो खणे। चवंदा अगरि इहे पंहिंजे घर जा वॾा इन ॻाल्हि खे अॻियां ईंदा, उन्हनि जी पाण मञंदासीं, उन्हनि जी ॻाल्हि पाण रखंदासीं पंहिंजे जीवन में, अगरि पंहिंजा वॾा पंहिंजे वर घर खे चुनंदा त किथे न किथे चवंदा न वारंटी ऐं गारंटी परफेक्ट हूंदी ऐं जीवन बि सुठो हलंदो। इहो वीचार करणो आहे पंहिंजे हींअर जी युवा पीढ़ी खे। इहा ॻाल्हि हर जॻह ते लागू नथी थिए, किथे किथे, ऐं इहो रेशो हाणे तमामु वधीक वधी वियो आहे। त चवंदा आहिनि न फैशन जे दौर में इन जी गारंटी कान्हे, त इहो ध्यानु पंहिंजे ॿारनि खे ॾियणो आहे।